जीए सिंधु देश, जीए साईं GM सैयद, जीए सिंध जो अज़ीम शहीद मोहतरम बशीर खान कुरैशी। अॼु सिंध में जेको ज़ुल्म ऐं बर्बरियत जो नओं वाक़ियो पीपुल्स पार्टी जी हुकूमत में थियो आहे, मां सम्झां थो त इन यज़ीदी दौर खे वरी वधायो आहे। यज़ीदी दौर में यज़ीद एॾो ज़ालिम हूंदे बि इमामनि जा लाशा पंहिंजे तहवील में न वरिता हुआ, उहे बि मालिकनि जे हवाले कया। पर ही उहे यज़ीद आहिनि जंहिं असांजे कूंदड़ पुटनि खे शहीद करे, शहीद ज़ाहिद लगारी, शहीद इरफान लगारी, उन्हनि खे शहीद करे बेदर्दी सां। ऐं असांखे अफ़सोस आहे त अॼु उन सिंध जे शहीद जेको पाणी खे बचाईंदे जॾहिं हू घरां निकितो हो त पंहिंजे घर जे भातियुनि खे चई निकितो हो त या सिंधु दरिया बचाईंदुसि या पंहिंजी जान क़ुर्बान कंदुसि। अॼु उन सिंध जे अज़ीम शहीद जो लाश हैदराबाद इस्पताल मां ही रियासत, ही पीपुल्स पार्टीअ जा हुकुमरान, ही होम मिनिस्टर लंजार इन जे करे लाश खणण न पियो ॾे ऐं उन लाश खे खणी भॼी विया आहिनि, अगवा करे विया आहिनि। पहिरियों लाश आहे दुनिया जो जेको मिसिंग पर्सन थियो आहे, उहो खणी विया आहिनि। अॻ में जेके माण्हू हिननि खया आहिनि, क़ौमी कारकुन खंबिया अथऊं या ॿिया माण्हू खया अथऊं, उहे राति जे पेट में अगवा कंदा आहिनि। उहे गाॾियुनि में सफ़र जे दौरान जेकॾहिं काॾहें वेंदा आहिनि त उन्हनि जे आॾो वॾियूं गाॾियूं या रुकावटूं ॾेई उन्हनि खे अगवा कंदा आहिनि। पर ही मीडिया जे आॾो लखे माण्हू ॾिसनि पिया त ही लाश खे खणनि था। शहीद इरफान जो लाश खणण वक़्तु वकील हैदराबाद जा, क़ौमी कारकुन, सिंध परस्त हज़ारनि जे तादाद में मौजूदु आहे। उन्हनि खे लठियूं हणी, उन्हनि खे बाठा हणी, उन्हनि खे गैस जा छेल हणी ऐं हिन हुकुमराननि पंहिंजे उहो होड ते क़ाइमु रहिया त असांजे ख़िलाफ़ को बि आवाज़ न उथारे। भले असीं दरिया ठाहे सिंध सुकायूं या सिंध जा वसीला जेकॾहिं असां पंजाब जे हवाले करे छॾियूं त असां खां को बि पुछे कोन। पीपुल्स पार्टीअ जो इहो बढ़ रहियो आहे। साईं GM सैयद दौरान हिननि जे हुकुमरानी जे दौरान जेको आहे उनखे क़ैद में शहीद कयो वियो। साईं GM सैयद खे इलाज जे लाइ ॿाहिरि हिननि न मोकिलियो। हिननि त उन वक़्त में वॾी यज़ीदी दौर जी जेको आहे शुरूआत कई। हिननि त शहीद बशीर खान कुरैशीअ खे ज़हर ॼाराए हुनजी FIR बि न कटी। शहीद मक़सूद खान कुरैशी खां वठी शहीद सलमान बद्धो खां वठी केतिरा ई सिंध जा अज़ीम शहीद जंहिं जूं FIR बि अॼु ताईं न कटियूं वियूं आहिनि। पर जॾहिं हिननि ज़ुल्म ऐं ॾाढ करे अफ़सोस सां चवणो थो पए त जन शहीद ज़ाहिद खे ऐं शहीद जेका इरफान खे शहीद कयो आहे, उहे हिन पंहिंजो लंजार जे बंगले ते वेही सवे माण्हू डाड़ था हणनि त पुलिस कोन हुई, पुलिस भॼी वई, पोइ असां उन्हनि खे गोलियूं हणूंसीं। शर्म जी ॻाल्हि आहे त उन्हनि खे गोलियूं हणंदड़नि माण्हुनि खे जेके ख़ुदि क़बूलदारी था कनि, उन्हनि खे गिरफ़्तार नथा कयो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार था कयो जंहिंजा बच्चा जेके आहिनि शहीद थी विया आहिनि, जंहिंजे बच्चनि खे तव्हां ज़ख़्मी कयो आहे, उन्हनि जा घर भाती ॿधा अथव। अॼु बि शहीद इरफान जो नंढो भाउ उहो हिननि जे क़ैद में आहे, उनखे उनजो मुंहुं ॾेखारणु नथा ॾियनि। अॼु बि उहो ॾाढ ऐं जबर जे ज़रिए शहीद जो लाश खणी अलाए काॾे गुम थी विया आहिनि। उते पुलिस मौजूदु आहे, फुटेज मौजूदु आहे। दुनिया ॾिसे पई त आख़िर ही कहिड़ी रांदि पिया कनि। असां सम्झूं था त ही हुकुमरान जेके हथ वठी हालतूं ख़राब था कनि, पीपुल्स पार्टीअ खे इक़्तिदार ई उनजे करे था ॾियनि त तव्हां सिंध जे माण्हुनि जो नाणो बि लुटियो, सिंध जे माण्हुनि जो खे मारियो बि, सिंध जे माण्हुनि जा हक़ बि ग़ज़ब कयो। इन जे तोहफ़े में हिननि खे जेको आहे पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट मिली आहे। सॼी सिंध ॼाणे थी, सॼी दुनिया जा माण्हू ॼाणनि था त ज़रदारी जंहिं हिकिड़े करप्ट माण्हुनि जो हिकिड़ो ॼार विछाए छॾियो आहे ऐं उन करप्शन करे सिंध जे माण्हुनि जो जेको आहे रतु पीतो आहे। पर अॼु त सिंध सां उहा ज़्यादती थी आहे। मां सम्झां थो त तारीख़ हिननि खे माफ़ न कंदी। सिंध जे माण्हुनि जे ज़हननि में हिननि जे ख़िलाफ़ बग़ावत थी वई आहे।
सिंध जे माण्हुनि जे ज़हननि में हिननि जे ख़िलाफ़ FIRूं कटिजी वियूं आहिनि। सिंध जे माण्हुनि जे हीअ गैरत ऐं इज़त सां खेॾनि था पिया। हिननि खे इहा गैरत न आहे त तव्हां असांजा माण्हू मारियो, तव्हां असांजे सिंधी नौजवाननि खे कुई छॾियो, उन्हनि जा लाश बि दफ़नाइण नथा ॾियो। शहीद ज़ाहिद जो मड़ हेॾे 52 सेंटीग्रेड जे इन गर्मीअ में उहो निटण उस में जेको आहे जो लाश पियो, उन लाश जो इहो सुवाल पियो करे त आख़िर मूंखे छो कुठो वियो आहे, मुंहिंजो रतु जेको वियो आहे उहो छाजे करे वियो आहे। हिकिड़े ज़ालिम वॾेरे होम मिनिस्टर था जेके चवनि, उनजे बंगले तां वाठा उथिया आहिनि ऐं उन्हनि ते जेको आहे उन्हनि खे ॿधी ऐं उन्हनि खे गोलियूं हयूं अथऊं ऐं FIR जो जेको उन्हनि मतन ठाहियो आहे त बाबा उहो जतोई बिरादरान आहिनि, जेको आहे जो मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई वारनि असांजे जेको आहे जो माण्हू मोकिले, पोइ छो FIRूं कटियूं अथव, पोइ GSM जे कारकुननि ते FIRूं छो कटियूं अथव, पोइ अॼु अस्पताल मां लाश खणण जो मक़सदु कहिड़ो हो? तव्हांखे कंहिं चुरच ॾिनी? हुननि खे जेकॾहिं चुरच ॾिनी त तव्हां हुननि ते कूड़ी FIR पंहिंजूं दुश्मनियूं था पिया पाड़ियो त जतोनि जेको आहे इहा चुरच ॾिनी आहे। तव्हां कंहिंजे चवण ते आयो जो तव्हांजी पुलिस जेका आहे, तूं होम मिनिस्टर आहे, इन मां साबित थियो, अॼु लाश अगवा करे विया आहियो, इन मां साबित थियो आहे त क़ौमी कारकुन आहिनि तव्हांजे इन बाहि ॾियण में जेको आहे मुलविस न आहिनि। तव्हां अॻ में पाण बाहियूं ॾिनियूं आहिनि, बहिरिया वारे केस में तव्हां बहिरिया टाउन खे पाण बाहियूं ॾिनियूं, केमिकल हारे, हीअ बि साॻी बाहि केमिकल हाराए बाहि ॾिनल आहे। जेकॾहिं तव्हांखे जतोई बिरादरान सां एॾो बुग़्ज़ हुयो त इन मां त साबित थो थिए त तव्हां पाण बाहि ॼाराए जतोनि ते FIR कटाई आहे। जतोई तव्हांखे ॾाढो नथो झुके, जतोई जा जेको आहे उहे गैरतमंद फैमिली आहे, उहा तव्हांजे ॾाढो जेको आहे गोॾा खोण जे लाइ चार कोन्हे, तॾहिं तव्हां हुननि जे मथां जेको आहे इहे FIRूं कटियूं आहिनि, इहे ड्रामा कया आहिनि। असां चऊं था त सॼी सिंध जे हिन ही जेको ही कोहराम तव्हां मचायो आहे, तव्हां यज़ीद खां वधीक ज़ालिम आहियो। तव्हां पंहिंजी होड ते क़ाइमु रहण जे लाइ असांजे क़ौमी जेको आहे जोधनि जा, सिंध जे माण्हुनि जा तव्हां लाश गुम करे छॾियो। छा उहे जेकॾहिं जेको लाश खणंदड़ माण्हू जेको कुल्हे कांधीन उन्हनि जा, उन्हनि खे तव्हां क़ौमी अॻुवाणनि खे, क़ौमी कारकुननि खे, फता चने खे, सूर्य सिंधी खे, सभिनी खे तव्हां जेको आहे ॿधी छॾियो। असांजे नियाणियुनि खे उते तव्हां गिरफ़्तार करे छॾियो। तव्हां खां को पुछण वारो कोन्हे। तव्हां वकीलनि खे लठियूं हयूं आहिनि, तव्हां वकीलनि खे जेको आहे उते धिका ॾेई परे कयो आहे। उते तव्हां डॉक्टरनि खे गिरफ़्तार कयो आहे जेके उनजो पोस्टमार्टम था कनि। असांखे इहा पक हुई, असांखे यकीन इहो हुयो त तव्हां पाण डॉक्टरनि जे ज़रिए उन शहीद उनजी ई शहादत माणे चुको हो, पर तव्हां सिर्फ़ु हिन जे करे उनजो लाश जेको आहे खणण न पिया ॾियो त मथां सिंध खे ॿियो लाश मिले ऐं सिंध में कोराम मची वञे। कंहिं बि क़िस्म जी का बि हिन वक़्त ताईं को बि जेको आहे को नुक़सानु न थियो आहे। सिंध अञा सब्र में आहे। सिंध अञा पंहिंजनि जोधनि जा, पंहिंजे माण्हुनि जा लाश पई खणे। इन मां इहो सबक़ बि आहे ख़ासि करे सिंध जे माण्हुनि खे, त सिंध जा माण्हू पीपुल्स पार्टीअ खे वोट था ॾियनि। सिंध जा माण्हू पीपुल्स पार्टीअ खे इलेक्शन जे दौरान उन्हनि जी तज़लील बि कनि था, उन्हनि ते फिटकारूं बि विझनि था ऐं वोट बि उन्हनि खे था ॾियनि। ऐं अॼु नतीजो इहो आहे जो सिंध जो उहो होम मिनिस्टर आहे लंजार, जंहिंजे घर मां निकितल गोलियूं सिंध जे माण्हुनि खे जेको आहिनि उन्हनि खे शहीद कयो आहे। ऐं के सिंध जा उहे माण्हू जिन खे ज़मीन कोन्हे, जिन खे गैरत कोन्हे, उहे उनजी सपोर्ट था कनि। सिंध जूं असैम्बलियूं थल केनाल जे लाइ न ॻाल्हाइनि, सिंधू दरिया जे बचाव लाइ जन न ॻाल्हाइनि, सिंध मां वसीलो कोयलो लुटिजे, सिंध जी असैम्बली ख़ामोश हुजे। सिंध जे असैम्बलीअ में वेठल मेंबरनि खे शर्म नथो अचे त कराची समेत कराची में नौकिरी सिंधी माण्हुनि खे न ॾियनि डोमिसाइल ते, उते असैम्बली को करारदाद पेश नथी करे। हिननि हुकुमराननि खे इहो नथो सोचे त पेट्रोल निकिरे थो उहो काॾे थो वञे, उन ते कॾहिं बहस न कयो आहे, पर बहस थियो आहे त रंजार जे घर जे सड़ण ते बहस थियो आहे। अफ़सोस आहे तव्हां सिंधी माण्हुनि जी औलाद आहियो, तव्हांखे असां MP MNA इन जे करे ऐवाननि में मोकिलियो आहे त सिंध जे गबरू जवाननि जे क़त्ल ते न ॻाल्हायो। उन जे लाइ 2 मिंट सोग कयो आहे, हुनजे लंजार जे रिलनि ऐं खटुनि सड़ण ते।
उनजे सोफ़नि ऐं कुर्सियुनि साइण ते जेके हराम जे पैसनि में सिंधी माण्हुनि जो उहा मिल्कियत आहे उन मां ठहियल आहे, उन ते तव्हांखे अफ़सोस थियो आहे। सभई उहे माण्हू जिन खे इन्हनि वोट ॾिनो आहे उन्हनि माण्हुनि कॾहिं उन असेंबली में इहा करारदाद न पास कई त 2 मिंट जी ख़ामोशी कयूं था, उनखे कुल बख़्शूं था, शहीदनि खे मान ऐं मरतबो ॾियूं था, या उनजी का बि शइ कोन्हे तव्हांजे हंधनि ऐं टपड़नि जी सहण जी जेका पाण तव्हां कयो आहे। असां सिंध जे माण्हुनि खे पैगाम ॾियूं था त तव्हांजो हल ही असेंबलियूं न आहिनि, न ही कामुरा आहिनि, न ही MP MLA वॾेरा पीर सरदार आहिनि। सिंध जे माण्हुनि जो हल इन में आहे त हू रहिबर सिंध साईं GM साहिब जे फ़िक्र खे अपनाइनि। अॼु जेकॾहिं अखियूं न खोलियूं त सिंध जे रोडनि ते अधु सदीअ खां वधीक असां ज़ुल्म ऐं ज़्यादती बर्दाश्त कई आहे। अधु सदी सिंधी माण्हुनि जी तज़लील थींदी रही आहे। हिन मुल्क जे अंदरि, हिन कानून ऐं हुकुमराननि जे अंदरि सिंध जे माण्हुनि खे पीड़ियो वियो आहे। एहतिजाज करण ते नर्सियूं एहतिजाज कनि त बि गोलियूं ऐं छेल, उस्ताद एहतिजाज कनि त बि गोलियूं ऐं छेल। सिंध जा ग़रीब ऐं पोरहत को कलमकार जेकॾहिं को करे त बि छेल। सिंध जे लाइ सहाफ़ी जेकॾहिं को मीरपुर ख़ास में आवाज़ उथारे उनखे मारे छॾियो तव्हां। अॼु बि उन मिटनि माइटनि सां कहिड़ो इंसाफ़ थियो आहे। जानमन महर जो क़त्ल थी वञे, बेगुनाह मारिया वञनि, ही रियासत चुप हुजे, ही हुकुमरान चुप हुजनि। विख ते मेहरापुर में सहाफ़ियुनि खे मारियो वियो, उनजा कातिल अञा गिरफ़्तार न थिया आहिनि। असां एडी शहर कल्ह बेगुनाह मारियो वियो, उन एडी शहर जा कातिल जेके आहिनि उहे बासर आहिनि, हिन हुकुमरान धुर जा खाटू पुट आहिनि, उन्हनि खे कुझु बि कोन्हे। सिंध जी असीं चऊं था त सिंध में जेका इहा बेचैनी आहे इहा काॾे वठी वेंदी। ही सिंध में जेका ही नफ़रत जो बिज पए थो उहो काॾे वठी वेंदो। छा सिंध जे माण्हुनि खां, सिंध जे भले हिकिड़ी खेप आहे जेका हिननि जी चापलूसी करे थी, भले उहा न करे, पर जेको सिंध जो शऊर आहे, सिंध जो गैरतमंद माण्हू आहे, उन्हनि जे ज़हननि में जेका ही क्रोध जनम वठे थो उनखे ही रोके कोन सघंदा। न ई हिननि जे को ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ जे करे को सैयद जो फ़िक्र जेको आहे उहो ख़तमु थींदो। पीपुल्स पार्टी ऐं उनजे हुकुमराननि जो अंत ज़रूरु ईंदो। विख ते लाशा मिलनि ऐं उहे लाशा हाणे त दफ़न करणु, शहीद जे लाशे खां एॾो हिननि खे जेको आहे ख़ौफ़ आहे। हज़ारनि जे तादाद में पुलिस लंजार हुननि जे ॻोठ में बीहारे छॾी आहे। हिननि जे लॻारनि जे ॻोठ में हज़ारे पुलिस हुनजे लाश खे खणण जे लाइ, यरगमाल ऐं अगवा करण जे लाइ हुते बीठी आहे त असां अगवा करे वञूं। ऐं ही कूड़ो ड्रामो करे शहीद जो लाश जेको आहे ही गुम करे ऐं ही चवंदा त असां दफ़नाए छॾियो आहे। असां सम्झूं था त ही ज़ुल्म जी इंतिहा जो दौरु हले पियो। तंहिंजे करे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे क़ौमी वजूद जी जेका जंग आहे उहा विढ़णी पवंदी। क़ौमी वजूद खे बचाइण लाइ अॼु इहो न आहे त अॼु शहीद जो जेको आहे इरफान जो लाश नथो मिले। केतिरा ई माण्हू हिन रियासत जेका आहिनि हिन हुकुमराननि खणी ऐं गुम करे छॾिया आहिनि। असां सम्झूं था त सिंध पीढ़ा जे दौर में पई गुज़रे। सिंध जो पाणी ख़ासि करे हिन वक़्तु ही शहीद जेके 2 शहीद आहिनि इहे सिंध जे पाणीअ जा शहीद आहिनि। अॻ में बि जॾहिं शहीद बशीर ख़ान कुरैशी कालाबाग डैम जे लाइ बबल हिते धरणो हणणु अचे पियो त उन वक़्तु बि गोलियूं ऐं छेल हणी दादू बोरो पुल ते अब्दुल हक मीराणीअ जो रतु वियो हो ऐं उन रत जे ख़ुशबू सॼी सिंध खे वासे छॾियो हो। ऐं उहो कालाबाग डैम जो जेको हिननि जो मनसूबो हो उन्हनि पाण हिननि विथड्रा कयो। ऐं हाणे बि सिंधू दरिया जे जेको ही ख़ात्मे जो हिननि मनसूबो जोड़ियो आहे ऐं सिंध जे माण्हुनि रत जो रेज ॾेई अॼु सिंधू दरिया खे आबाद कयो आहे। इहा रत जो रेज जेको आहे उहो ज़रूरु उन्हनि हुकुमराननि खे, ख़ासि करे पीपुल्स पार्टीअ जे हुकुमराननि ऐं वफ़ाक़ खे, जेके हिक ॿिए सां झुट आहिनि, हिक ॿिए सां ॿधल आहिनि, वफ़ाक़ में बि वेठा आहिनि
ऐं हिते बि वेठा आहिनि ऐं उन्हनि खे सिंध कॾहिं बि माफ़ न कंदी। दरिया जे मसइले ते हिते सिंधी माण्हुनि सां गॾु एहतिजाज था कनि वफ़ाक़ जे ख़िलाफ़ ऐं वफ़ाक़ में मिनिस्ट्रियूं वठी वेठा आहिनि। तंहिंजे करे असीं मुकमिल तौर ते इन पीपुल्स पार्टीअ जे इन कुधे अमल खे रद्द कयूं था ऐं लंजार खे इहो यादि ॾियारायूं था त अॼु तूं हिन कुर्सीअ ते वेठो आहे, सुबुह तूं कुर्सीअ ते न हूंदे। जॾहिं तूं हुन कुर्सीअ तां लही मोरे जे शहर ऐं रोडनि रस्तनि ते ईंदे त इहे मोरे जा माण्हू तोखां हिसाब ज़रूरु वठंदा। जन मोरे जे माण्हुनि खे तो तड़पायो, जंहिं सिंध जे माण्हुनि खे तो तड़पायो। अॼु तव्हां सां हालत इहा आहे त जेका बि वॾी गाॾी प्रोटोकॉल सां गुज़रे थी, सिंध जा माण्हू पोरहत दुकानदार रेड़े वारा उहो ॾिसनि था त हीअ प्रोटोकॉल सां आहिनि त पक हुकुमरान आहिनि। उहे तव्हांजे मथां जूता था हणनि, उहे अना खणींदा आहिनि, उहे टमाटा खणींदा आहिनि। इहा नफ़रत आहे। इहा नफ़रत जेका आहे उहा वधी जॾहिं वण थी त पोइ सिंध जा माण्हू जेको आहे पंहिंजी आज़ादी जे तरफ़ वधंदा। ऐं असीं चऊं था त शहीद जे लाश जेको आहे उनजे अज़ीज़नि खे ऐं सिंध जे माण्हुनि खे ॾियो त असां पंहिंजे उन शहीद खे पंहिंजे प्रोटोकॉल में सिंध जे तराननि सां, सिंध जे गीतनि सां ऐं ॻाढ़े झंडे सां जेको आहे दफ़नायूं उन शहर में, उन शहीद जे भरिसां, त जीअं सिंध उनखे सॼी उमिरि सलाम करे। जीअं सिंधु देश, जीअं